सॼी सिंध वारनि खे कुर्बान चैनल तरफ़ों अस्सलाम वालेकुम जान बुज़ुर्ग दोस्तों जी असां नओं प्रोजेक्ट करे रहिया आहियूं इन हवाले सां इख़्तिलाफ़ी ठाहिण जा ऐं उन में सिंध जा काफ़ी सिंध आर्टिस्ट असां कमु करे रहिया मां त डायरेक्टर कुर्बान चालियो आहे ऐं असांजो सिंध जो बहितरीनु डायरेक्टर बि आहे ऐं राइटर बि आहे ऐं हिन फिल्म जो राइटर जेको फिरोज़ मुस्तफ़ा साहिबु आहे ऐं असांजो नंढो भाउ पहिरीं करो आहे इमरान सिंधी जेको फिल्म जो हीरो आहे असांजे प्रोजेक्ट जो इन लाइ फिल्म करे रहिया आहियूं ऐं हिन खां बाद में असांजो मोहम्मद शेख सिंध मालिक सिंधी जो कैमरामैन आहे ऐं काफ़ी सिंधी जो ड्रामा बि कया आहिनि ऐं कैमरामैन बि आहिनि फिल्म जो ऐं पंहिंजा डायरेक्टर बि आहे सुठो सीनियर डायरेक्टर आहे असां ऐं असांजो पहिरीं पहिरों भाउ जंहिंखे असां हिन में पेश कयो आहे कमदार जे कैरेक्टर में ऐं माशाल्लाह हिन जो कैरेक्टर ॾाढो सुठो आहे ऐं हिन जो नालो आहे कमदार दिलकी पूरो कमदार दिलकी हिन जी बहितरीनु पर तक बि आहे तव्हांखे उहो वधीक तक बि ॿुधाईंदो त हुन फिल्म में तक बि हणंदो हा कमदार कहिड़ो तक ॾियो आहे मुंहिंजो नालो आहे कमदार जेकी झटको न ईंदो आहे हर कंहिंजो पटको। महिरबानियूं सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं फिरोज़ मुस्तफ़ा साहब बलोच ॻाल्हाए तव्हांजो आहे हिन बारे में। जी दोस्तों जो तव्हांखे ख़बर आहे असां नए कोट ताईं बाहू में फिल्म करे रहे आहियूं आसपास इलाइक़े में ऐं जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे बराए महिरबानी जेके बि अगरि असां सां कमु करणु चाहिनि था जेको न्यू टैलेंट आहे ख़ासि करे जिन माण्हुनि खे हिन में कोई चांस न आहे मिलियो असां हिन इलाइक़े में हिन जे लाइ आया आहियूं उन्हनि दोस्तनि खे इलाही टैलेंट अॻिते आणण जे लाइ हिते असां आया आहियूं ऐं हिते अचण खां पोइ जिन दोस्तनि असांखे प्यार ॾिनो आहे कुर्ब ॾिनो आहे हितां जे जिन माण्हुनि इहो मुंहिंजे ख़्याल में असांजे क़ाबिल न आहे ऐं ख़ासि करके ख़ान साहब दादी साहब जा बि असां फुराइता आहियूं जिन असांखे ही बंगलो प्रोवाइड कयो आहे शूट जे लाइ ऐं इमरान भाउ आहे हिनजे जेको असांखे हिते लाइन प्रोड्यूसर आहे ऐं उन खां पोइ अकरम भाई जेको ख़ासि करे हिते असांखे हर शइ प्रोवाइड करे रहिया आहिनि हिननि दोस्तनि में तमामु घणा फुराइता आहियूं असां महिरबानी थैंक यू सो मच। फॉलोअर्स साइलेंट की ॻाल्हाईंदा तव्हां सां असांजो मालिक आहे साईं असां सभिनी दोस्तनि खे फज़ल उमिरि शहर अचण ते वधीक चऊं था ऐं असांजे सिंध जो हिकिड़ो कल्चर आहे ऐं हिकिड़ो रवाजु आहे जेको सदियुनि खां रवंदो आहे इंशाअल्लाह ॾींहुं क़यामत ई रहंदो त असां महिमान जी तमामु घणी इज़त कंदा आहियूं पोइ कहिड़े बि शोबे में हू हुजे चाहे फिल्म इंडस्ट्री में हुजे चाहे ड्रामाज़ में हुजे चाहे ज़मींदार हुजे हारी हुजे कहिड़े बि हवाले सां त हीअ दोस्त असां वटि कई आहे आहिनि फज़ल उमिरि शहर में असां हिनखे वेलकम कयूं था असांजे तरफ़ां जेका बि हिननि खे हेल्प खपंदी उहा असांखे प्रोवाइड कंदासीं असांजा ही महिमान आहिनि असांखे ख़ुशि आमदीद चऊं था हिन एरिया में जेको बि हिननि खे कमु करिणो आहे मीडिया जे हवाले सां या टेलीकास्ट फिल्म जे हवाले सां जेके शयूं असांजे बस में वञूं असांजी प्रोवाइड कंदासीं ऐं असांजी हेल्प कंदासीं। महिरबानी साईं ऐं साईं तव्हां बलोच तव्हां ॻाल्हाइजो आहे अस्सलाम वालेकुम असां भी हिन वक़्तु जेको मौजूदु आहियूं फज़ल मंदिर में ऐं अरबाब ख़ान साहब जे बंगले ते या पंहिंजो ख़ान साहब टंगरी जे बंगले ते दोस्त पंहिंजी फिल्म करे रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह असांजी जेका बि ज़रूरत हिननि जी हूंदी इंशाअल्लाह असां पूरी कंदासीं ऐं असां बि दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं छेड़े त इंशाअल्लाह असां गॾु महिरबानियूं ऐं असांजो फिल्म जो हीरो बि आहे ऐं डायरेक्टर बि आहे पाण गफूर अहमद करोई साहब हिन जे लखे साहब जो असां वटि हली आयो हिते ऐं बागमूर करोई साहब थोरो तव्हां बलोच ॻाल्हायो आहे पंहिंजे बारे में। अस्सलाम वालेकुम दोस्तों असां हिन वक़्तु आहियूं फज़ल पंप ते फज़ल बंगुरो ख़ान साहब टंगरी जे बंगले ते लोकेशन ते असां मौजूदु आहियूं ऐं इंशाअल्लाह हिननि जी वॾे ॿारनि जी महिरबानी जेको असांखे कुर्ब ॾियनि था ऐं असांजो कुर्बान साहब डायरेक्टर राशिद टांग कैमरामैन ऐं भाऊ फेरोज़ सोलगी भाऊ ऐं इमरान महिरबानी। हा इमरान साहब बलोच तव्हां बि ॻाल्हायो आहे तव्हां हिन फिल्म जा हीरा आहियो टाइटल हीरा तव्हां आहियो हिन फिल्म जा सॼी स्टोरी जेका आहे सॼी तव्हांजे मथां आहे ऐं तव्हांजे मथां महिनत कई आहे इंशाअल्लाह दोस्तो नओं टैलेंट आहे असांजो ऐं पहिरीं फिल्म आहे हिनजी करे हिन फिल्म में कमु कयो बि न आहे ऐं हिन में असांजी उमेदूं आहिनि हिन फिल्म में जो करेक्टर करायो आहे ॾाढो बहितरीनु करेक्टर आहे ऐं करेक्टर सां बाक़ाइदे निभाईंदो पंहिंजे सां। हा भाई इमरान साहब अस्सलाम वालेकुम दोस्तों सभा पहिरें सर महिरबानी तव्हांजो भाउ कुर्बान जो भाउ राशिद जो भाउ फिरोज़ जो जिन असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजी फिल्म जी शूटिंग हिते रखी असांखे ऐं उनखां पोइ असांजे माना ख़ान साहब टंगरी जी महिरबानी जिन असांखे बंगलो ॾिनो रिकॉर्डिंग जे लाइ असां हिन फज़ल बंगले ते मौजूदु आहियूं
ऐं इंशाल्लाह ये फिल्म आहे 3 ॾींहं हलंदी 3 ॾींहंनि जी फिल्म आहे इंशाल्लाह कामयाबु कंदासीं। महिरबानी सही दोस्तनि लख लख एहसान। शेव विरायो